बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ालल मुसन्निफ़ु रहमतुल्लाहि तआला अलैहि व नफ़अना बिउलूमिही आमीन। व मन इश्तरा अब्दन फ़अतक़हु अव मात इंदहु सुम्मा इत्तलअ अला ऐबिन रजअ बिनुक़सानिही फ़इन क़तलल मुश्तरिल अब्द औ कान तआमन फ़अकलहु सुम्मा इत्तलअ अला ऐबिही लम यरजि अलैहि बिशैइन। फ़ी क़ौल अबी हनीफ़त रहमहुल्लाहु तआला वक़ाला यरजिउ बिनुक़सानिल ऐबि व मन बाअ अब्दन फ़बाअहुल मुश्तरी सुम्मा रुद्द अलैहि बिऐबिन फ़इन क़बिलहु बिक़दाइल क़ादी फ़लहु अन यरुद्दहु अला बाइहिल अव्वली व इन क़बिलहु बिग़ैरि क़दाइल क़ादी फ़लैस लहु अन यरुद्दहु अला बाइहिल अव्वली व मन इश्तरा अब्दन व शरतल बाइउल बराअत मिन कुल्लि ऐबिन फ़लैस लहु अन यरुद्दहु बिऐबिन व इल्लम युसम्मि जुमलतल उयूब व लम युइदहा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। उसूल हिकिड़ो आहे जंहिं ते मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो मिसाल बयानु कयो आहे। उहो इहो आहे त जेकॾहिं का बि मबी ख़ुदि ब ख़ुदि हलाक थी वई, ख़ुदि ब ख़ुदि छा थी वई, हलाक थी वई, त पोइ उन खां बाद में उन ख़रीदार खे ख़बर पई जंहिंखां शइ वरिती हुई त इन शइ में ऐब हो, त पोइ हुन ऐब जे करे जेको हुन मुश्तरी ख़रीदार खे नुक़सानु थियो आहे उहो नुक़सानु उन विकिणंदड़ खां भराए वठंदो। हाणे उन ते हिकिड़ो मिसाल मुसन्निफ़ ॾिनो, वमन इश्तरा अब्दन फ़अतक़हु औ मात इंदहु सुम्मा इत्तलअ अला ऐबिन रजअ बिनुक़सानिही। जेकॾहिं कंहिं माण्हूअ कंहिं बाने खे ख़रीद कयो, पोइ उनखे आज़ादु कयईं मजानन, हिते हिन क़ैद कोन आयो आहे त मुफ़्त में आज़ादु कयईं। जेकॾहिं पैसनि ते आज़ादु कयो अथसि, पैसा वठी त पोइ ॼण त हिन शइ खपाए छॾी आहे, उनजो बि सख़्तु ईंदो। पर जेकॾहिं हिन उन बाने खे मुफ़्त आज़ादु करे छॾियो या वरी उहो बानो हिन वटि पाणे मरी वियो, पोइ हिनखे ख़बर पई त बाबा इहो जेको बानो मूं वरितो हिन में त ऐब हो, त पोइ हाणे उन ऐब जे करे उन शइ जे अंदरि जेको नुक़सानु मुश्तरी खे थियो आहे उहो बाया खां भराए वठे। इन जो दलील इहो आहे त माना मुश्तरी जे बारे में हाणे इहो शाइबो न रहियो, शुबो न रहियो त मुश्तरी इन शइ जे अंदरि ऐब हुजण जे बावजूदु राज़ी हो। राज़ी कोन हो छो त जे राज़ी हुजे या न हुजे हा त पोइ शइ वापसि करे हा, राज़ी हुजे हा त पोइ शइ वापसि न करे हा, पर हाणे उहा शइ रही कान। हाणे हीअ सम्झो त राज़ी कोन हो इन शइ जे अंदरि ऐब जे बारे में राज़ी न हो, ऐं जेकॾहिं राज़ी हूंदो, मिसाल तौरु राज़ी हूंदो हिकिड़ी शइ में ऐब आहे ऐं उहा शइ उन वरिती ॾिठईं त हुन में ऐब आहे, ॻाल्हि सम्झो ऐब आहे, त पोइ जेकॾहिं ऐब हूंदो त जेकॾहिं राज़ी हूंदो त पोइ उहो शइ पंहिंजे मालिक खे वापसि कोन ॾींदो, छो त उहो शइ में ऐब हुजण जे बावजूदु राज़ी आहे, रखियो वेठो आहे त राज़ी आहे न। हा, इहो हिकिड़ो उसूल आहिनि, उन्हनि जे तहत मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैहि ॿ मिसाल ॾिना आहिनि, जिन मिसालनि जे ज़रिए बि उसूल ज़ाहिर थी वेंदो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ कंहिं बाने खे ख़रीद कयो, पोइ उनखे आज़ादु कयईं या उहो बानो हुन वटि मरी वियो, पोइ उनखे ख़बर पई ऐब जी, त पोइ नुक़सानु भरे ॾींदो, बाया सां नुक़सान जो रुजू कंदो,
नुक़सान बाया भरे ॾींदो। फ़इन क़तल मुश्तरिल अब्द, जेकॾहिं मुश्तरी बाने खे क़त्ल कयो या उहो ताम हुन खाई छॾियो, उन खां पोइ उनखे ऐब जी ख़बर पई, त इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त उहो बाया सां नुक़सान जे बारे में रुजू न कंदो, पर साहिबिन चवनि था त रुजू कंदो, पर फ़तवा साहिबिन जे कोल ते आहे। यानी ॿियनि लफ़्ज़नि में त उहा शइ हलाक थी वई, या ख़ुदि ब ख़ुदि हलाक थी, या वरी हिन मुश्तरी हलाक कई, पोइ हिनखे ख़बर पई त जॾहिं बाया खां मूं शइ वरिती तॾहिं हुन में ऐब हो, त हाणे जेतिरे में मूं शइ वरिती इहा शइ ओतिरे जी कोन हुई, तंहिं करे ॿिन्ही मसइलनि जे अंदरि फ़तवा ईअं बीतो हो, जेको नुक़सानु थियो आहे मुश्तरी जो, उहो नुक़सानु बाया भरे ॾींदो ऐं मुश्तरी उन ॾे रुजू कंदो, बसि ख़तमु ॻाल्हि। त ॿिन्ही सूरतुनि में जेकॾहिं मबी ख़ुदि ब ख़ुदि हलाक थी वञे, या वरी हिन जे हथनि जे ज़रिए हलाक थिए, पोइ ख़बर पएसि त हिन में ऐब आहे, त पोइ शरई हुकुम इहो आहे त उहो जंहिं नुक़सान जे करे उनजी क़ीमत में नुक़सानु पियो ऐब जे करे, उन जे करे बाया सां रुजू कंदो ऐं बाया उहा शइ भरे ॾींदो। फ़तवा इन्हनि क़ौलनि ते आहे। अॻियूं जेको मसइलो आहे उहो इहो आहे त जेकॾहिं हिकिड़ी का शइ आहे जेका हिन ख़रीद कई, पोइ वरी माना हिकिड़े माण्हू खां ख़रीद कई, हिकिड़ो बाया अवल हो, उन खां ख़रीद करे पोइ वरी हिन वरी ॿिए खे विकिणी ॾिनी, हाणे 3 ॼणा थिया, फ़र्ज़ु करे वठो हिकिड़ो आहे सलीम, ॿियो आहे ज़ैद, टियों अमर। सलीम खां हिन शइ वठी, सलीम शइ खपाए ॾिनी ज़ैद खे, ज़ैद खपाए ॾिनी अमर खे, अमर वटि उन शइ जे अंदरि ऐब ज़ाहिर थी पियो ऐं उहो ऐब कंहिं वटि पैदा थियो, बाया वटि, पहिरें वटि सलीम वटि, सलीम वटि। हाणे हीउ जेको बायास जेको सालिस आहे मुश्तरी, 3 ॼणो अमर, उहो शइ मोटाए ॾींदो कंहिंखे, ज़ैद खे। हाणे सुवालु थो थिए त छा ज़ैद जंहिं उहा शइ वरिती ऐं उहो ऐब सलीम वटि हो, उहा शइ सलीम खे मोटाए ॾींदो या न ॾींदो? त पोइ शरई हुकुम इहो आहे त जेकॾहिं हूअ शइ जेका अमर हिन खे मोटाए ॾिनी आहे क़ज़ाए काज़ी सां थी आहे, काज़ीअ चयो त बाबा इहा शइ मोटाए ॾे छो त हिन में ऐब आहे, शइ मोटाए ॾिनी अमर ज़ैद खे, त जेकॾहिं उहो फ़ैसिलो क़ज़ाए काज़ी सां थियो आहे, त पोइ उहो जेको बाया सानी आहे ज़ैद, उहो सलीम खे शइ मोटाए ॾियण जो हक़ु रखे थो। उनजो वजह इहो आहे त क़ज़ाए काज़ी सां जेका ॿी अक़द थी आहे, उहा ॼण अक़द थी ई कान्हे, यानी उहा अक़द थी कान्हे। बाया काज़ी चयो त बाबा इहा अक़द थी कान्हे छो त शइ में ऐब आहे, तूं शइ मोटाए ॾे। क़ज़ाए काज़ी जे करे ॿी अक़द नसिया मनसिया थी वई। हाणे जेके पहिरियों अक़द थी, उन अक़द जे करे शइ में ऐब आहे, ऐं असां पढ़ियूं जेकॾहिं कंहिं माण्हू का शइ न ॾिठी ऐं उन में ऐब मौजूदु हो, त पोइ बाया खे वापसि करे सघे थो। त जेकॾहिं क़ज़ाए काज़ी सां जेका ॿी अक़द आहे ख़तमु थी आहे, त पोइ पहिरें बाया माना सलीम खे उहो ज़ैद शइ ॾेई सघे थो, ऐं जेकॾहिं क़ज़ाए काज़ी सां न थी आहे त पोइ नथो ॾेई सघे। मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैहि मिसाल ॾिनो, फरमाईंदा जेकॾहिं ममन बा अब्दन फबाअहल मुश्तरी सुम्म रुद्द अलैहि बिऐबिन, जेकॾहिं कंहिं माण्हू को बानू ख़रीद कयो, पोइ उनखे मुश्तरी जंहिंखे ॾिनो ऐं ॿियो ज़ैद उन विकिणी छॾियो, पोइ वरी उहा शइ ज़ैद ते मोटी आई, फ़इन क़बिलहु बिक़दाइल कादी, पोइ जेकॾहिं उहा शइ ज़ैद फ़र्ज़ु करे असां वरितो क़ज़ाए काज़ी सां क़बूल कई आहे, फलहु अन यरुद्दहु अला बाइहिल अव्वली, पोइ इन लाइ इहो जाइज़ आहे त उनखे बाया अव्वल ते मोटाए। वाइन क़बिलहु बिग़ैरि क़दाइल कादी, ऐं जेकॾहिं क़ज़ाए काज़ी खां सवा उन क़बूल कयो आहे, फलैस लहु अन यरुद्दहु अला बाइहिल अव्वली, छो त हिन वटि शइ हुई ऐं इहा शइ वरी हुनखे ॾिनी, त हाणे उहा शइ त 3 वटि हली वई, त अक़द जेका आहे सानी आहे उहा त बाक़ी रही, हुते त अक़द नसिया मनसिया थी वई हुई। वरी अॻियूं मिसाल आहे, मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैहि फरमाए इहो त असां शुरूअ में ख़्यार ऐब जी शर्त में पढ़ियो, त ख़्यार ऐब जो हक़ु तॾहिं अथसि जॾहिं बाया मुश्तरी ऐबनि खां बरात जो शर्त न हणनि। मसलन बाया शइ विकिणी ऐं चई बाबा हाणे ऐब हुजे ई न हुजे शइ तो वटि आहे, हिन जो ठीकु आहे, हाणे इहो शर्त हुई त मां ऐबनि खां चाहियां आजो आहियां, त हाणे वरी ॾिठई ऐब साईं मूंखे शइ में ऐब आहे, बाबा मूं जो तोखे चयो त शइ में ऐब हुजे न हुजे, त मुसन्निफ़ फरमायो वमन इश्तरा अब्दन व शरतल बाइउल बराअत मिन कुल्लि ऐबिन फलैस लहु अन यरुद्दहु बिऐबिन, जेकॾहिं कंहिं माण्हूअ को बानू ख़रीद कयो ऐं बाया शर्त हुयूं बरात जो हर ऐब खां, त पोइ इन जे लाइ इहो जाइज़ कोन्हे जो ही ऐब जे करे उन सां रुजू करे। व इल्लम युसम्मि जुमलतल उयूब वलम युइदहा, भली उहो ऐबनि सभिनि खे ॻणे या न ॻणे, ज़िक्र करे या ज़िक्र न करे, पर हिन जॾहिं बरात जो शर्त हणी छॾियो त मां हिन खां चाहियां आजो आहियां, त पोइ मुश्तरीअ खे इहो हक़ु न आहे त उहो इन ऐब जे करे उन सां शइ खे मोटाए ॾे। वाह।